अफतत्तखिदूनहु व ذُرِّيَّتَهُ أَوْلِيَاءَ मिन दूनी वहुम लकुम अदु बि'स लिज़्ज़ालिमीन बदला मा अशहदतुहुम खल्क़स समावाति वल अर्दि वला खल्क़ अनफुसिहिम वमा कुन्तु मुत्तखिदल मुदिल्लीन अज़ुदा सदक़ल्लाहुल अलियुल अज़ीम। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मुहम्मदिन नबील उम्मी व अला आलिहि व अस्हाबिहि व बारक व सल्लम तस्लीमन कसीरन कसीरा। सूरतुल कहफ की आयत नंबर 48 का तिलावत है। अल्लाह पाक पहिरिन आयतुनि जे अंदर फरमाई त माल थियो औलाद थी ये सब दुनिया जा सिंगार आहिनि। माल ऐं औलाद खे जेको आहे आख़िरत जे अंदर उन जो को कमकार कोन्हे। माल भी तव्हांजी दुनिया जी कमाई जे लाइ आहे ऐं औलाद भी तव्हांजे दुनिया जे कम जी आहे। ऐं आख़िरत जे अंदर जेकर बाक़ी रहंदा त उहे जेके अव्हां जा अमल सालिह रहंदा। अमल सालिह जेको आहे अहिड़ो अल्लाह तबारक व तआला जी तरफ़ खां नेमत आहे। जेकर इन अमल सालिह जी नेकीअ जी असांखे जेकर ॻाल्हि सम्झ में अची वञे क़दुरु अची वञे न त जहिड़ी तरह इंसान खे जेकर को अहिड़ो को फार्मूलो मिली वञे या अहिड़ो कारोबार मिली वञे अवां पंहिंजे कारोबार में अवां पंहिंजे कमकार में तव्हां पंहिंजे दुकान में सोचींदा त बाबा अहिड़ो कारोबार कयां जो रुपयो लॻायां त 100 रुपयो मिले, रुपयो लॻायां त 100 रुपयो मिले। त अहिड़े नमूने सां दुनिया जे अंदर हर इंसान जेको आहे इन कोशिश में हूंदो आहे त हिते जेको आहे मां ख़र्च कयां जेकर ॿ रुपया त असांखे इन जो फ़ाइदो जेको आहे तमामु घणो मिले। हाणे इन में जेको इंसान कोशिश में लॻो पियो आहे पर नेकी जे मामले में इंसान जेको आहे कमज़ोर आहे। उनखे इहो यकीन न आहे त बाबा हीउ जेको आहे असां जेको नेक अमल कयूं था इन नेक अमल ते असांखे केॾो वॾो सवाब ऐं अजुर मिले। जेकॾहिं असांखे इन नेक अमल जे सवाब जो यकीन कामिल हुजे त काइनात जे अंदर इंसान जेको आहे कंहिं बि नेकी खे छॾे ई कोन्हे। हिक हिक नेकी जे लाइ इंसान परेशान हुजे। तव्हांखे ख़बर पए त बाबा हुते वेंदुसि राति जो वॻड़ो आहे टाइम आहे हुते 15 मिंट में वेंदुसि त मूंखे 1000 नेकी मिलंदियूं 1000 रुपया मिलंदा त तव्हां छा था सम्झो त तव्हां बल्कि मुस्लमान त ठहियो काफ़िर बि तव्हां सां चयो वेही रहंदा। पर जेकॾहिं हिते जेकॾहिं मुस्लमान खे ख़बर आहे त अल्लाह जे घर में वञिबो नेक अमल कबो नमाज़ पढ़बी या दीन जो कमु कबो या जेके बि अल्लाह जी रज़ा वारा जेके बि अमल आहिनि मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सुन्नत जा जेके बि तरीक़ा आहिनि उन्हनि ते अमल कबो त मूंखे हज़ारे त छा लखे मरतबा वधीक अल्लाह पाक उन जो सवाब मुंहिंजो नामे अमाल में लिखाइण थो फरमाए। इंसान खे यकीन कोन्हे, इंसान खे यकीन कोन्हे। इंसान ॾिठो वेंदो आख़िर में अल्लाह मालिक अलाए मिलन अलाए न मिलन अलाए मोला जेका फटाका त छॾींदा इंसान खे यकीन कोन्हे। हालांकि कुरान फरमाए त मन जा बिल हसनत फलहु अशरु अम्सालिहा व मन जा बिस सय्यत फला युज़ा इल्ला मिथलहा। फरमाई त जेकर तव्हां हिकड़ी नेकी कंदा न हिकड़ी नेकी जो बदलो अल्लाह घटि में घटि जेको आहे 10 दफ़ा वधाए करे उन जो सवाब नामे अमाल में लिखण। ऐं हाणे इन नामे अमाल जे बारे में कुरान फरमायो फरमाई त ववदिअल किताब फतरल मुजरिमीन मुशफिकीन मिम्मा फीहि व यक़ूलून या वैलतना। ऐं जॾहिं तव्हांजे साम्हूं दफ़्तरनि खे खोलियो वेंदो इहो किताब खोले करे रखियो वेंदो मुजरिम माण्हू ॾिसंदा मुशफिकीन उहे ड्रिजंदा मिम्मा फीहि जेको उन जे अंदरि लिखियलु हूंदो। सब जो सब अमल उन दफ़्तर जे अंदरि लिखिया पिया हूंदा। इंसान चोरी कई बि लिखियलु हूंदी कूड़ हई बि लिखियलु हूंदो गिला ऐं ग़ीबत बि उन दफ़्तर जे अंदरि लिखियलु हूंदो। कंहिंसां ज़ुल्म ऐं नाइंसाफ़ी कई उहा बि उन जे अंदरि लिखियलु हूंदी। अंधेरे में जेकॾहिं को गुनाह कई उहो बि उन दफ़्तर जे अंदरि लिखियलु हूंदो। जेकॾहिं रोशनी जे अंदरि को उन्हनि नेक अमल या गुनाह कयो सभु जो सभु उन जे अंदरि लिखियलु हूंदा। फरमाई त वयक़ूलून या वैलतना मा लिहाज़ल किताब। इहे काफ़िर चवंदा मुजरिम चवंदा इहे इंसान मुजरिम आहिनि जेके नमाज़ नथा पढ़नि इहे इंसान मुजरिम आहिनि जेके कलमो पढ़ण जे बावजूदि अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल जे मथां ईमान नथा आणनि। इहे सभु जो सभु काइनात जे अंदरि जेके इहे मुजरिम आहिनि जिन खे ख़बर आहे त बाबा सुन्नत ते अमल करणो असांजे लाइ सवाब जो कमु आहे या मुस्लमानी आहे पर जेको आहे इंसान जेको पंहिंजे चहिरे तां हिन सुन्नत खे ॾाढी खे कूड़े या ॾाढी खे कटे करे घुमंदो थो अचे। अव्हांखे ख़बर आहे पाकिस्तान जे अंदरि जेकॾहिं कानून हुजे न कानून आहे त जेकॾहिं तव्हां क़ाइदे आज़म जे बूथ ते जेकॾहिं लीको पाईंदा न तव्हांजो नोट हलंदो ई कोन्हे। आहे या कोन्हे? कंहिंखे ज़रूरत आहे जो 100 रुपया 10 रुपया जे नोट ते लीको पाए ख़बर आहे न औकात जी चवंदो तो बाबा 10 रुपया बि ज़ाया छो कयां हुनजे बूथ ते न लीको पाए तव्हांजो नोट ई कोन्हे।
कानून जी ख़बर आहे, अहमियत ख़बर आहे न, पर हेॾे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी वर्दी जी असांखे अहमियत जी ख़बर कोन्हे। मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी इहा वर्दी जी इन सुन्नत जी एतिरी अहमियत आहे जो हिकिड़ो बुज़ुर्ग फरमाए पियो, फरमाई त इन जेको काइनात जे अंदरि सभ खां वधीक सुहिणो चहिरो मुंहिंजे मोहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो, जेकॾहिं को इंसान इन चहिरे खे पसंदि नथो करे, पंहिंजे चहिरे ते इन सुन्नत खे नथो सींगारे, फरमाई त जेकॾहिं वफ़ाद करे थो, वफ़ाद करण जे वक़्त में उनखे जॾहिं पूरो वञे थो त फ़रिश्ता जेके आहिनि उनजो चहिरो क़िबले खां फेराए करे उभर ॾिठो। छाजे करे? इन जे करे जो क़िबले जे तरफ़ मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो दीदार कराए वेंदो आहे। पुछो वेंदो आहे त हिन जे बारे में तुंहिंजो छा ख़्यालु आहे? जॾहिं साईंजन जी नज़र करम पवंदी, साईंजन ॾिसंदा त ज़ालिम खे मुंहिंजो चहिरो बि पसंदि आहे, मुंहिंजो उम्मती आहे। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दिलि जे ईज़ाव जे करे उनजो चहिरो फेराए करे ॾेखारे। सो इहो हिकिड़ो मिसाल आहे। अहिड़ा काइनात जे अंदरि हज़ारे मिसाल मौजूदु आहे। असां वटि हुननि शयुनि जी अहमियत फरमाईंदा वयक़ूलून या वैलतना मा लिहाज़ल किताब, मुजरिम चवंदा त छा थियो हिन दफ़्तर खे, रजिस्टर खे छा थियो? ला युगादिरु सगीरतन वला कबीरतन इल्ला अहसाहा, यार हिन जे अंदरि नंढी शइ वॾी शइ लिखियल आहे, पर नंढी शइ लिखियल आहे। ओ जेको चोरी वञी करे फलाणे जे खीसे में हथ हणी करे 5 रुपया चोराए उहो लिखियल आहे। जेकॾहिं कंहिंजो नाइंसाफ़ी सां कंहिंसां अहिड़ी नाइंसाफ़ी कयमि जो सम्झ में हिनखे ख़बर न पवंदी त उहे बि जेके अमल हिन जे अंदरि लिखिया पिया आहिनि। भाउ जी परपुट गिला ग़ीबत कयमि उहे बि लिखिया पिया आहिनि। थोरो जेको आहे ज़बान मां हेड़ा लफ़्ज़ कढे उहे बि लिखिया पिया आहिनि। जेकॾहिं कदम खणी करे VCR फिल्मूं ॾिसण वियुमि उहे बि लिखिया पिया आहिनि। जेकॾहिं कंहिं को देख में जे लाइ शराब वठण वियुमि त उहे बि लिखिया पिया आहिनि। जुआ खेॾमि उहे बि लिखिया पिया आहिनि। हराम खाधमि उहे बि लिखिया पिया आहिनि। रुश्वत वरितमि उहे बि लिखिया पिया आहिनि। सभु जो सभु लिखिया पिया आहिनि। सभु लिखिया पिया आहिनि। फरमाईंदा ला युगादिरु सगीरतन वला कबीरतन, ॾिसंदो त हुन जे अंदरि नंढी शइ बि लिखियल हूंदी, वॾी शइ बि लिखियल हूंदी, इल्ला अहसाहा, का बि शइ रहियल न हूंदी। ववजदू मा अमिलू हादिरा, पंहिंजे सभिनी अमलनि खे हीअं चिटो ॾिसंदो। जीअं इंसान जेको आहे पंहिंजे अखियुनि जे साम्हूं रखियल शइ खे चिटो ॾिसे थो, जॻहूं रस्ता ॾिसे थो न, ईअं पंहिंजे साम्हूं दफ़्तर खे लिखियल चिटो ॾिसंदो। हुन जे अंदरि कंहिं बि क़िस्म जो शक ऐं शुबो न आहे। इंसान जो पंहिंजो ख़्यालु ग़लति थी सघे थो, अलाह जो क़ुर ग़लति नथो थी सघे। रब जो क़ुर फरमाए तुंहिंजो नामे अमाल लिखियो पियो हूंदो, मूंखे यकीन करणो आहे त मुंहिंजो नामे अमाल लिखियो पियो हूंदो। पोइ हाणे मुंहिंजी मर्ज़ी आहे उन नामे अमाल खे सिंगारे करे सुहिणनि नेकियुनि सां ऐं भलायुनि सां, निमाज़ुनि सां, चङाइनि सां, ॿिए सां हुस्न सलूक सां ऐं जेको आहे सचाईअ सां ऐं ग़ीबत खां परे हुजण सां तमामु गुनाहनि खां पंहिंजो पाण खे बचाए करे उनखे नेकियुनि सां ईअं भरे छॾिया जो क़यामत जे ॾींहुं जॾहिं रब जे साम्हूं पेश थिया त इंसान जी दिलि बि ख़ुशि थी वञे ऐं इंसान खे नामे अमाल बि सॼे हथ में मिले त वञ पुट टिकट थी भॼन वञे। फरमाईंदा ववजदू मा अमिलू हादिरन वला यज़लिमु रब्बुका अहदा, अवांजो रब कंहिंजे मथां ज़ुल्म न आहे। अल्लाह जो वाइदो आहे, फरमाईंदा मां ज़ुल्म न कंदो, मां जेको अमल करे ईंदो उन अमल जो अजर ॾींदो। नेक हूंदो त नेक अजर मिलंदो, बुरो हूंदो त बुरो अजर मिलंदो। फरमाईंदा वइज़ क़ुलना लिल मलाइकति इसजुदू लिआदम फसजदू, अल्लाह पाक इन शैतान जी नाफरमानी ॿुधाई। फरमाईंदा असां फरिश्तनि सभिनीनि खे हुकुम फरमायो जो सजदो कयो आदम अलैहिस्सलाम जो, सभिनीनि सजदो कयो इल्ला इब्लीस, इब्लीस इनकार करे दियो। इब्लीस न कयो, चईंदा मूंखे तो बाहि मां पैदा कयो, हिनखे मिट्टी मां पैदा कई, वॾाई कई, अल्लाह वॾाई ऐं तकबर जे करे हमेशह हुनखे लांती मिली। फरमाईंदा उसजुदू लिआदम फसजदू, सजदो कयो आदम, रब जो हुकुम हुयो, रब जे हुकुम जे करे सभिनीनि खे आदम अलैहिस्सलाम जो सजदो करणो हुयो, ताज़ीम जो सजदो हुयो। केतिरा ई जेके मुशरिक इन शइ जो सवाल, इन शइ जो मिसाल ॾेई करे चवंदा आहिनि आदम खे सजदो करणु जाइज़, बाक़ी बुज़ुर्ग खे सजदो करणु नाजाइज़। छो? बाबा आदम अलैहिस्सलाम खे सजदे करण जो हुकुम अल्लाह फरमायो, न बुज़ुर्ग खे सजदे करण जो हुकुम अल्लाह फरमायो त ॿुधाए। इन क़बर खे, इन झंडे खे, इन कंडे खे काइनात जे अंदरि अल्लाह खां सवाइ गैर अल्लाह जे अंदरि हुकुम सजदे करण जो जेकॾहिं हुकुम आहे त ॿुधाए। बाक़ी हाणे मिसाल ॾेई करे हे हीअं थियो जो हे हीअं थियो, इहा शइ इन शइ सां अक़ीदो साबित न आहे थींदो। अक़ीदो साबित थींदो आहे रब जे क़ुर सां। उते सॼो ताज़ीम हुयो, अल्लाह हुकुम फरमाए त तव्हां मुंहिंजे हुकुम जे करे सजदो कयो। उन खां बाद में सुन रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो हुकुम आहे, क़ुर सॼो भरियो पियो आहे अल्लाह खां सवाइ गैर खे सजदो करणु हराम आहे। फरमाईंदा कान मिनल जिन्नि फफसक़ अन अम्रि रब्बी, जिन्नात मां हुयो इब्लीस, फफसक़ अन अम्रि रब्बी, पंहिंजे रब जे हुकुम जी नाफ़रमानी कई। अफतत्तखिज़ूनहु व ज़ुर्रियतहु औलिया मिन दूनी व हुम लकुम अदू, अल्लाह पाक इंसान खे फरमायो, फरमाई तव्हां इन शैतान खे दोस्त बणायो। बाबा अल्लाह जे मुक़ाबले में अपोजिट में मुखालिफ शैतान बि केरु? अल्लाह चवंदो नमाज़ पढ़, शैतान चवंदो न पढ़।
अल्लाह चवंदो नेक अमल कर, शैतान चवंदो न कर। अल्लाह चवंदो सच ॻाल्हाए, शैतान चवंदो कूड़ खे पकाए ॾे। अल्लाह चवंदो हलाल कर, शैतान चवंदो न बाबा हराम खा, हलाल मां पुरत काथे थी पवे। त रब जे मुखालिफत में शैतान आहे। शैतान जो अल्लाह मिसाल ॾिनो, फरमाई त मां हुकुम कयोमांसि नाफ़रमानी कई, असां हुनखे लानती बनाए करे हमेशह जे लाइ करे छॾियोसीं। हाणे तुंहिंजी मर्ज़ी आहे, रस्तो शैतान जो वठे रस्तो रहमान जो वठे, तुंहिंजी मर्ज़ी आहे। रहमान जो रस्तो वठंदे जन्नत जे अंदरि हले वेंदे, शैतान जो रस्तो वेंदे तूं जहन्नम में। फरमाईंदा फतत्तखिज़ूनहु, ज़ालिमो तव्हां शैतान जी ताबेदारी था कयो, वदुर्रियतहु ऐं उन जी औलाद, शैतान जी औलाद सभु इंसान खे भकाईंदी आहे, औलिया उन्हनि खे दोस्त बनायो, मिन दूनी वहुम लकुम अदू, मां अल्लाह खे छॾे, हालांकि इहो शैतान तव्हां सभिनीनि जो दुश्मन आहे। अल्लाह फरमायो तव्हां सभिनीनि जो शैतान दुश्मन, सभिनीनि जो, चाहे मुसलमान हुजे काफ़िर हुजे, सॼी इंसान ज़ात जो शैतान दुश्मन आहे। फरमाईंदा बिअस लिज़ालिमीन बदला, ज़ालिमनि जे लाइ ॾाढो ख़राब बदिलो आहे। मा अशअतुम ख़ल्क़स समावाति वल अर्द, फरमाईंदा न ॾेखारियोसीं असां हिननि खे काइनात जे इन पैदाइश खे, असां न ॾेखारियोसीं हिननि खे ज़मीन आसमान जी पैदाइश, ज़मीन खे असां कीअं पैदा कयोसीं, आसमान कीअं पैदा कयोसीं, हिननि खे ख़बर ई न आहे। इहा अल्लाह जी ज़ात खे ख़बर आहे। मा अशअतुम, न ॾेखारियोसीं हिननि खे ज़मीन आसमाननि जी पैदाइश, वला ख़ल्क़ अनफुसिहिम, ऐं न वरी हिननि जे नफ़्सनि जी पैदाइश, हिननि खे कीअं पैदा कयोसीं। वमा कुन्तु मुत्तखिज़ल मुदिल्लीन अददा, ऐं फरमाईंदा जेके ज़ालिम आहिनि न, ज़ालिमनि जो मां अल्लाह मददगार न आहियां। वयौम यक़ूलु नादू, उहो ॾींहुं अहिड़ो ईंदो क़यामत जो ॾींहुं, अल्लाह चवंदो, फरमाईंदो त ए मुशरिको, अल्लाह खां सभिनि खे सरींदड़ो, सभिनि पंहिंजे महबूबनि खे सॾियो। वयौम यक़ूलु नादू, उन ॾींहुं चवंदो अल्लाह, नादू शुरकाई अल्लज़ीन ज़अमतुम, जिन खे तव्हां मुंहिंजो शरीक सम्झंदा आहिनि, सभिनि खे सॾियो। हज़रत अली साईं खे, हज़रत जेका पीरनि पीर साईं खे, नबियनि खे, वलियनि खे, गौसनि खे, कुतुबनि खे, जंहिंखे बि सॾींदा अल्लाह खां सवाइ, सभिनि खे सॾियो। फदअूहुम फलम यस्तजीबू, सॾींदा हुते, फलम यस्तजीबू, क़ुरान फरमान के जवाब न मिलंदो। फलम यस्तजीबू लहुम वजअलना बैनहुम मौबिका, जॾहिं उन्हनि खे कंहिं बि क़िस्म जो जवाब न मिलंदो, अल्लाह चवंदो ज़ालिम मुंहिंजो तव्हांखे चयो, मां अल्लाह खे अकेलो करे मञो, तव्हां हिननि खे सॼो तव्हांखे कमाया नथा, जन कम खे हलो सॼो सम्झनि। फरमाईंदा वजअलना बैनहुम मौबिका, असां इन्हनि जे लाइ हलाकत तयार करे छॾीसीं। वरअल मुजरिमून अन्नार, मुजरिम ॾिसंदा बाहि खे, फदन्नु, सम्झंदा, अन्नहुम मुवाक़िऊहा, सम्झंदा त असांजा ज़ुल्म, असांजा ॾोह, असांजो शिरक अहिड़ो आहे जो असां हिन जहन्नम में किरंदासीं। वलम यजिदू अन्हा मसरिफा, ऐं उन्हनि खे इहा बि ॻाल्हि न सम्झ में अची वेंदी त हाणे हिन जहन्नम खां असांखे बचाइण वारो कोई बि कोन्हे। अल्लाह पाक खां दुआ आहे अल्लाह जे क़ुरान खे सम्झण अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। वाखिर दावाना अल्हम्दुलिल्लाह।